समाजी तंज़ीम अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन ऐं ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन पाकिस्तान तरफ़ां 40 जोड़नि जी इज्तिमाही शादी वारी तक़रीब कोठाई वई। शादी तक़रीब में जामशुरो इत्तेहाद अॻवान मलक चंगेज़ ख़ान, प्रोफेसर हमादुल्ला भुट्टो, डॉक्टर अनवर पालारी, एडवोकेट इलाई बख्श मैतलो, फैज़ मोहम्मद बाजारी, आपा ज़ुबैदा घांगरो ऐं ॿियनि महिमान ख़ास जी हैसियत सां शिरकत कई। तक़रीब में घोटनि खे ॾाज ॾियण समेत अजरक ऐं टोपी पाराए खेनि रोक रक़म पिणु ॾिनी वई। जेको ये अब्बास फाउंडेशन जेको प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें 40 घोट जी हिकिड़ी जाइ ते शादी रखी वई आहे ऐं सम्झां थो इहो बहितर अमल ऐं हिन माहौल में हिन ख़ुदकुशीअ वारे ज़माने में महांगाईअ वारे दौर में 40 माण्हुनि जूं शादियूं कराइण उन्हनि जो ख़र्चु खणणु इहो तमामु वॾो हिकिड़ो कारनामो आहे ऐं इन कारनामे में शेख अब्दुल्ला साहब खे असां मुबारकबाद ॾियूं था। अहिड़ा अमल थियणु खपनि ऐं जिन्हनि खे बि अल्लाह ताला माले गनीमत ॾिनी आहे उहे माण्हू ग़रीब माण्हुनि जी मदद कनि। त अॼुकल्ह जहेज़ जे करे नियाणियूं जेके आहिनि से ख़ुदकुशीअ ते मजबूर आहिनि, वालदेन परेशान आहिनि। अहिड़े माहौल में हे प्रोग्राम थियणु मां सम्झां थो तमामु वॾी ॻाल्हि आहे। हूअं बि ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन जो पाकिस्तान जो इहो जेको आहे नारो आहे त ग़रीब ऐं मज़लूमनि जी मदद कयो। असां फ्री लीगल एड ॾेई रहिया आहियूं, जिथे बि ज़ुल्म ऐं ज़्यादती थिए थी ऐं ग़रीब कैदी के जेल में आहिनि उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट वकील ॾेई रहिया आहियूं। असां जामशोर में अमन कॉन्फ्रेंस कराए मज़हबी नफ़रतूं कबीलाई झेड़ा ऐं उन्हनि जे ख़ात्मे लाइ जेके आहिनि लसानी बुनियाद जहिड़ा उनजे ख़ात्मे लाइ कॉन्फ्रेंस करे इहो पैगाम ॾिनोसीं त असां मुहब वतन पाकिस्तानी असां सिंध में जेको आहे सो अमन चाहियूं था ऐं अहिड़ा प्रोग्राम कराए असां गुरबत मिटायो जेको आहे उन लाइ जेको आहे सो कमु कयूं था। जो प्रोग्राम जेको 45 जोड़नि जी शादी जो गॾियल प्रोग्राम आहे असां मुबारकबाद था ॾियूं उन्हनि 45 शादी जे जोड़नि खे ऐं उन्हनि जे ऑर्गेनाइज़र खे जिन एॾो वॾे पैमाने ते प्रोग्राम मुनाक़िद कयो आहे उहो क़ाबिल तहसीन लाइक़ सताइश आहे ऐं असां हर लिहाज़ खां उन्हनि माण्हुनि खे एप्रिशिएट कयूं था जेके अॼु जे हिन गुरबत जे माहौल में थोरो घणो जहेज़ जो बंदोबस्तु करे माण्हुनि जा घर आबाद करे रहिया आहिनि उहे जस लड़नि। असां उन्हनि खे वधि में वधि मुबारकबाद पेश कयूं। शेख कोस्तानी ह्यूमन राइट्स यूनिटी फाउंडेशन ऐं अब्बास फाउंडेशन जे तरफ़ां जेको हीउ प्रोग्राम थी रहियो आहे हे ग़रीब ऐं मज़लूम उहे बेसहारा जेको नियाणियूं ऐं जेको छोकिरा जिन खे अॼु हीउ ॾाज ॾेई ऐं उन्हनि खे रुख़सती कराराए उन्हनि खे पंहिंजो शादी करारायूं पियूं वञनि त असां हिन तव्हांजे तवसु सां इहो था चऊं त ॿिया बि खोड़ हिन पाकिस्तान में असांजे सिंध में खोड़ अहिड़ा मालवंद माण्हू रहनि था जेके अहिड़ा प्रोग्राम करे ग़रीब ऐं बेसहारा माण्हुनि जी मदद कनि त बहितर थी पवंदो। छो त काफ़ी असांजूं नियाणियूं ऐं असांजा नौजवान छोकिरा इन ॾाज न ॾियण जे करे रहिजी था वञनि ऐं जिन जूं शादियूं नथियूं थी सघनि उन्हनि जा माइट वीचारा ॾाढो परेशानी जे आलम में गुज़ारनि था। तंहिं करे असां सभु सरहंदीअ वारनि खे इहो ई रिक्वेस्ट कंदा जीअं हे अॼु जेको आहे असां हिते मंडल सजायो आहे अहिड़े ई नमूने सां ग़रीब माण्हुनि जी सहायता थिए त जीअं नियाणियुनि जा घर आबाद थी सघनि। हैदराबाद लतीफ़ाबाद में इज्तिमाही शादियुनि जो असां प्रोग्राम रखियो हुयो अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे प्लेटफॉर्म तां ऐं HRUF पाकिस्तान जे प्लेटफॉर्म तां ऐं असीं हमेशह ॾुखियल सतायल ऐं बेवस लाचार इंसाननि जो आवाज़ उथारींदा आहियूं। पंहिंजी तंज़ीम HRUF पाकिस्तान खे असीं पूरे पाकिस्तान में सिंध जे अंदरि मज़लूम उन्हनि माण्हुनि जे लाइ हमेशह असां पंहिंजी तंज़ीम HRUF पाकिस्तान आवाज़ उथारियो आहे ऐं उथारी रहंदी। असीं हमेशह इंसानियत सां दर्द रखंदड़ असांजी तंज़ीम, इंसानियत सां मोहबत रखंदड़ असांजी तंज़ीम HRUF पाकिस्तान हमेशह इंसानियत जो ऐं मज़लूम इंसान जो साथ ॾिनो आहे, उनजी साथारी बनी आहे। आउं चवंदो आहियां त सभ खां पहिरियां इंसानियत ज़िंदाबाद, इंसानियत सां मोहबत कंदड़ हर इंसान ज़ात ज़िंदाबाद। असीं पंहिंजी तंज़ीम HRUF पाकिस्तान ऐं अब्बास डेवलपमेंट जे प्लेटफॉर्म तां असीं हिकिड़ो मैसेज ॾींदासीं पूरे पाकिस्तान में, पंहिंजे प्यारे पाकिस्तान में हिकिड़ो पैगाम ॾींदासीं त असीं इंसानियत सां दर्द ऐं मोहबत रखंदड़ शख़्स आहियूं ऐं असीं पंहिंजी तंज़ीम HRUF पाकिस्तान ते हमेशह असीं पंहिंजो ही अहिड़ा
प्रोग्राम कंदा रहंदासीं हर साल। जीअं अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जे प्लेटफॉर्म ऐं तनज़ीम एशिया पाकिस्तान जे ह्यूमन राइट्स यूनिटी जे तरफ़ां हिकु प्रोग्राम आहे अब्बास डेवलपमेंट जे प्लेटफॉर्म तां हीउ प्रोग्राम कयो आहे 45 जोड़नि जो ऐं अंतही दिलि खे सुकून ॾींदड़ कमु आहे। ऐं सच पुछो त हीअ असांजी पूरी टीम जेको हिन सां जेको 2 ॾींहं लॻा आहिनि 15-16 ॾींहं थी विया त हीअ कम में राति ॾींहं केॾीमहिल राति जो 2 बजे पिया वांदा थियूं, केॾीमहिल 3 बजे वांदा पिया, वरी सुबुह जो उथी 8-9 बजे वरी कम में शुरू पिया थी वञूं त असांखे रूही सुकून पियो मिले हिन कमु कंदे। असां उमेद था कयूं हीउ प्रोग्राम जेके दोस्त हिन मीडिया जे थ्रू जेके ॾिसंदा त उन्हनि खे बहुत उत्साह पैदा थींदो त अहिड़ा प्रोग्राम कराइनि ऐं पंहिंजो दिली सुकून वठनि ऐं हीउ जहान बि संवारनि ऐं मथियूं जहान संवारनि। तकरीब के खिताब कंदे मुक़रर अब्बास फाउंडेशन जे चेयरमैन शेख अब्दुल्ला कोस्तानीअ जे समाजी ख़िदमतुनि खे भेटा पेश कंदे साणुसि हर मुमकिन सेका जो अज़म वरजायो। जॾहिं त जामशुरो इत्ताद अॻुवाण मलिक चंगेज़ ख़ान खेसि 2 लख रुपया ॾियण जो पिणु ऐलान कयो। अलीमुराद चांडियो, जामशुरो वाइस।